नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर तरफ़ां सदर सां मुलाक़ात न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास थियो। इजलास में सदर आरिफ अलवी जे खत जो जायज़ो वरितो वियो। इलेक्शन कमीशन जे ज़रिए जो चवणु आहे त इजलास में चीफ इलेक्शन कमिश्नर जे सदर सां मुलाक़ात न करण जो फ़ैसिलो कयो वियो। इलेक्शन कमीशन की कानूनी टीम सदर के खत जो जवाब ॾींदी। इजलास में चयो वियो त चूंडनि जी तारीख़ तय करण सदर जो न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। वाज़े रहे त सदर आरिफ अलवी आम चूंडनि जी तारीख़ ते मुशावरत जे सिलसिले में मुलाक़ात लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखियो हो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर तरफ़ां सदर सां मुलाक़ात न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास थियो। इजलास में सदर आरिफ अलवी के खत जो जायज़ो वरितो वियो। इलेक्शन कमीशन के ज़रिए जो चवणु आहे त इजलास में चीफ इलेक्शन कमिश्नर जे सदर सां मुलाक़ात न करण जो फ़ैसिलो कयो वियो। इलेक्शन कमीशन की कानूनी टीम सदर के खत जो जवाब ॾींदी। इजलास में चयो वियो त चूंडनि जी तारीख़ तय करण सदर न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। वाज़े रहे त सदर आरिफ अलवी आम चूंडनि जी तारीख़ ते मुशावरत जे सिलसिले में मुलाक़ात लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखियो हो।